सागड़ खां ख़बर शामिल कंदासीं। पुलिस ट्रेनिंग कॉलेज शहदादपुर में भर्ती कोरस बेज नंबर 2024-2 जे 180 पासिंग आउट परेड ऐं लोअर स्कूल कोरस बेज नंबर 2 2024 जी ग्रेजुएट्स तकरीब मुनक़िद कई हुई। पुलिस ट्रेनिंग कॉलेज जे प्रिंसिपल ज़ाहिदा परवीन PSP पारां मुहिमान ख़ास तनवीर हुसैन तुनियो, PSP सीनियर सुप्रीडेंट ऑफ पुलिस ज़िलो शहीद बेनज़ीराबाद जो आदरभा कयो। पासिंग आउट परेड जी तकरीब तिलावत कुरान पाक सां शुरू कई वई। मौजूदा दस्ते जनरल सलामी पेश कई ऐं ख़ासि महिमान परेड जो मुआयनो कयो ऐं मुख़्तलिफ़ शोबनि में बहितरीन कारकर्दगी ॾेखारींदड़ भर्ती थियल अहलकारनि खे इनाम ॾिना। पासिंग आउट तकरीब खे ख़िताब कंदे ख़ासि महिमाननि ऐं पुलिस कॉलेज शहदादपुर जे प्रिंसिपल चयो त पुलिस जो को कम अमन अमान क़ाइमु रखणु आहे। सिंध पुलिस दहशतगर्दी जे ख़ात्मे सूबे में अमन अमान क़ाइमु रखण लाइ वॾियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। असांखे उमेद आहे त अव्हां बि जल्द फील्ड में वञी ईमानदारी ऐं महिनत सां पंहिंजो कसम मूजिबि अमन अमान क़ाइमु रखण ऐं दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ ॾिनल तरबियत सां अवाम खे फ़ाइदो ॾींदो। बाद में भर्ती थियल अहलकारनि हलफ़ कयो ऐं मार्च पास्ट सां तकरीब जो इख़्तिताम थियो।